अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सभु ठीकु ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, हिकु नई वीडियो सां गॾु तव्हां सां शामिल थिया आहियूं। उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, उस्ताद जलाल चांद जो हिकु चोटी जो फ़नकार हो तमामु बहितरीनु फ़नकार हो ऐं हू हर कंहिं इंसान सां मुहबत कंदो हो। दोस्तों, पंहिंजे चाहींदड़नि सां बि मुहबत कंदो हो, पंहिंजे मिटनि माइटनि सां बि उस्ताद मुहबत तमामु घणी कंदो हो। दोस्तों, उस्ताद जलाल चांद जो साहब ओड़े पाड़ियारनि सां बि मुहबत कंदो हो, ग़रीबनि सां बि मुहबत कंदो हो, मतिलबु हर इंसान सां मुहबत कंदो हो। दोस्तों, उस्ताद जलाल चांद साहब जिथे भी वेंदो हो मुहबत विरहाईंदो हो। उस्ताद जलाल चांद जी मुहबत सिर्फ़ु इंसाननि सां न हुई पर पखी जानवर ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांद साहब जी मुहबत सभिनि लाइ आम हूंदी हुई। हुन जूं मेंहियूं बि तमामु बहितरीनु भलियूं हुयूं ऐं हुन घोड़ा बि तमामु बहितरीनु धारिया, घोड़नि खे बि पसंदि कंदो हो। दोस्तों, उस्ताद जलाल चांद खे जानवरनि सां पखी पखिड़नि सां तमामु घणी मुहबत हुई। हुन तितर बि धारिया, तितरनि सां बि घणो मुहबत कंदो हो। हुन जूं भलियूं बकरियूं बि हुयूं, तमामु घणियूं हुनखे पसंदि कंदो हो, तमामु घणियूं बकरियुनि खे पसंदि कंदो हो। संदसि हर कंहिं सां उस्ताद जी मुहबत हूंदी हुई। ऐं दोस्तों, उस्ताद जलाल चांद साहब भला कुकड़ बि धारिया ऐं उहो त उस्ताद जलाल चांद जो वॾो शौक़ु हूंदो हो। पर दोस्तों, उस्ताद जलाल चांद कॾहिं कुकड़ विरहाईंदो कोन हो। उस्ताद में हिकिड़ी इहा ॻाल्हि वॾी हूंदी हुई। दोस्तों, उस्ताद जलाल चांद साहब जी छा साराह कजे, हुनजो ज़िंदगी जो हर हिकु लम्हो साराह जोॻो आहे। दोस्तों, उस्ताद जलाल चांद जो जिथे बि वियो मुल्क विरहायईं ऐं माण्हुनि जा दिलि जीतियईं। जे घोरा ही मेरी जिंदड़ी दा घिन मैकू यार उकाचा जे मर्जी है मेरे मारण दी अख वाला तीर भुकाचा। दोस्तों, माण्हुनि जा मन मोहे छॾिया, उन्ही जे करे ई उस्ताद जलाल चांद खे माण्हुनि यकतारे चपी जो बादशाह सॼो। ऐं दोस्तों, खेसि अवाम सिंध जो बबर शेर फ़नकारनि जो लक़ब ॾिनो। दोस्तों, उस्ताद जलाल चांद जहिड़ो फ़नकार न पैदा थियो न ई कॾहिं थींदो। अॼु दोस्तों, मां इंतिहाई तव्हां लाइ नायाब वाक़ियो खणी आयो आहियां, जेको उस्ताद जलाल चांद जे साले ग़ुलाम हुसैन चांडियो साहब असांखे ॿुधायो आहे। दोस्तों, चाचो ग़ुलाम हुसैन उस्ताद जलाल चांद जो सालो बि थिए पर माइट बि थींदो आहे। दोस्तों, उस्ताद जलाल चांद साहब जिथे बि वेंदो ग़ुलाम हुसैन चांडियो साहब खे गॾु खणी वेंदो हो पंहिंजी गाॾी में। पोइ दोस्तों, कहिड़ी बि जाइ हुजे, जेको इस्लामाबाद वारो वाक़ियो थियो हो, मुक़ाबिलो जेको थियो हो, उते बि ग़ुलाम हुसैन खे गॾु खणी वियो हो। जेका ग़रीब ओॾिणी जी शादी थी हुई, उते बि उस्ताद ग़ुलाम हुसैन खे गॾु खणी वियो हो ऐं ग़ुलाम हुसैन जेको हूंदो हो उहो बि उस्ताद जलाल चांद सां सदाईं गॾु हूंदो हो। दोस्तों, हीउ जेको वाक़ियो आहे इहो हक़ीक़ी वाक़ियो आहे। दोस्तों, चाचे ग़ुलाम हुसैन जेके आहिनि खोड़ सारा सचा वाक़िया ॿुधाया आहिनि। हीउ वाक़ियो बि उन्हनि मां हिकु आहे। चाचो ग़ुलाम हुसैन जेको आहे सचो माण्हू आहे ऐं सादो माण्हू आहे, तमामु घणो सादो माण्हू आहे, बहराड़ी जो माण्हू आहे, पर उस्ताद जलाल चांद सां गॾु रहियो ऐं उस्ताद जलाल चांद जो आशिक़ मदा आहे, चाहींदड़। चाचा ग़ुलाम हुसैन जेको आहे पंहिंजो हुलियो बि उस्ताद जलाल चांद जहिड़ो रखियो आहे। खमीज़ जा बटण खुलियल ऐं सिंधी टोपी नेरड़ ते। दोस्तों, शेपर बि उस्ताद जलाल चांद जीअं रखिया अथसि ऐं साॻियो ई स्टाइल उस्ताद जलाल चांद वारो रखियो अथसि हुनजे इश्क में। दोस्तों, अॼु बि उस्ताद जलाल चांद जा चाहींदड़ जेके आहिनि लखनि में मौजूदु आहिनि। उन्हनि मंझां हिकिड़ी मिसाल चाचो ग़ुलाम हुसैन आहे। उहो अॼु ताईं उस्ताद जलाल चांद सां इश्क करे थो ऐं हुनजे रंग में पाण खे रंगियो छॾियो अथसि। जो करना है ओ उस्ताद बुखारी तू जल्दी गाल मुका लुट दिती आई दिल सादी हुन कर गया है माना लुट दिती आई दिल सादी। दोस्तों, चाचे ग़ुलाम हुसैन ॿुधायो त असां वञी रहिया हुआसीं हिकिड़े मेले ते, ख़ैरपुर नाथन शाह वारे मेले ते वञी रहिया हुआसीं त दोस्तों हुते उस्ताद जलाल चांद ॻाइण जे हिसाब सां वञी रहियो। हुते जेॾी महिल ॻाइणु लॻो त
दोस्तों हुते ॻाइण दौरान हुते उस्ताद जलाल चांडीअ वटि ढोलण चांडियो आयो नौशोरे वारो। पोइ अची उस्ताद जलाल चांडीअ खे चईं बाबा तुंहिंजे उस्ताद जेको आहे अनलण हिंगोरे वटि कुकड़ बीठो आहे सोनी चैन वारो। चईं पर साईं कुकड़ त भलो बीठो आहे पर हुन SP खे बि जवाबु ॾेई छॾियो आहे हुन कुकड़ जे लाइ। दोस्तों मास्तर अनलण जेको आहे उस्ताद जलाल चांडीअ जो दोस्त बि आहे तमामु वेझो। दोस्तों मास्तर अनलण खे हू मास्तर हूंदो हो पर उहो ख़ुशि माण्हू हो, हुनजा बंगला हर शइ पंहिंजी पाण हूंदी, तमामु ख़ुशि माण्हू हूंदो हो पर उस्ताद जलाल चांडीअ जो वेझो दोस्त हूंदो हो। पोइ हिन खे चयूं त बाबा तूं आख़िरी ॿर तूं गा पोइ मुंहिंजी दावत खाए पोइ भले हलियो वञजां। उस्ताद जलाल चांडीअ साहिबु उस्ताद अनलण खे चयो त ठीकु आहे आउं दावत तुंहिंजी खाईंदुसि पर मुंहिंजो बि कमु अथई। हुन चयो बाबा चांडिया साहिबु हुकुम कर, इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे। अनलण मास्तर चयो त उस्ताद जलाल चांडीअ साहिबु जेको बि कमु हुजे तूं हलियो ईंदो कर, हुकुम तुंहिंजो खपे बाबा। पोइ हुन वटि ढोलण चांडियो आयो त पोइ हुनखे चए उस्ताद जलाल चांडीअ खे चईं त हिन जो कुकड़ जेको आहे मथे बीठो आहे मथे बीठो आहे पर हुनखे सोनी कड़ी पाती पई अथसि ऐं साईं चईंसि त नालो जेको आहे हुनजो कबूतर आहे। ऐं उस्ताद जलाल चांडीअ साहिब खे चवणु लॻो त SP साहिबु आयो हुनखे बि मोटाए छॾियईं हिन कुकड़ जे लाइ। हुन कुकड़ जो नालो हूंदो हो कबूतर। पोइ उस्ताद जलाल चांडीअ साहिबु चयो त SP हू पंहिंजी जॻह ते रहियो पर असांजी ॿी ॻाल्हि आहे। पोइ साईं चाचे ग़ुलाम हुसैन वाक़ियो ॿुधायो, चयोसि असां 5-6 ॼणा असां बि थी वियासीं हुते उताक ते। पोइ हुन असां लाइ ॿकरो कुठो असांखे मानी दानी बि खारायईं, पेट भरे खारायईं, चांहि बि पीआरियईं असांखे। पोइ चईं सदा जलाल साईं हुकुम कर जेको तूं चयो हाज़िर, जेको तूं कमु चवंदे ऐं हाज़िर तो जहिड़े माण्हू खे थोरी असां मोटाईंदासीं बाबा, जेको तूं चईं जेको ॻाल्हि आहे हुकुम कर बाबा। पोइ उस्ताद जलाल चांडीअ खेसि चयसि त बाबा साईं हुकुम न आहे, हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे। तव्हांजो जेको कुकड़ आहे उहो बंगले ते ॿधो पियो आहे, जंहिं कुकड़ खे जे करे तो SP साहिब खे मोटायो उहो कुकड़ खपे मूंखे। पोइ खिली खेसि चयईं त जलाल साहिबु हीअ त कुकड़ आहे, तूं संग घुरियां तॾहिं उहो बि मां तोखे ॾेई छॾियां हा। मतिलबु मज़ाक जे अंदाज़ में हुन चयो बाबा को बसुले ॾांहुं कुकड़ खणी वञ। पोइ मास्तर साहिबु चयो त तो जहिड़े जवान खे कुकड़ झलबो। चईं त जलाल साहिबु हे तूं कुकड़ घुरियो आहे पर जे तूं सिर्फ़ु घुरी आहे त उहो बि मां हाज़िर कयां तुंहिंजे नाव तां। हीअ त जलाल साहिबु ख़सीस कुकड़ आहे, दोस्त ताले छा कुर्बान कंदा आहिनि दोस्तनि जे मथां। तूं बि असांजो दिलि अज़ीज़ दोस्त आहीं, प्यारो दोस्त आहीं। तूं सिर्फ़ु मूंखे कुकड़ जे लाइ चयो पियो त तूं मूंखे न मोटाइजांइ, इहा त नंढड़ी ॻाल्हि आहे। पहिरीं ॿियो हुकुम कर, जेका शइ बि तोखे खपे मां हाज़िर आहियां, हुकुम कर। साईं चाचे ग़ुलाम हुसैन चयो त जॾहिं असां मानी खाए उथियासीं त पोइ ढोलण खे बि घुराईं, ढोलण बि पहुतो। जेॾी महिल उस्ताद ढोलण पहुतो त चईं उस्ताद जलाल चांडीअ बाबा ॾिस कुकड़ उहो आहे या ॿियो आहे। उस्ताद जलाल चांडीअ ढोलण खे चयो त मतां चवीं अदा सुभाणे मूंखे वरी ॿियो कुकड़ लॻी वियो, सुञाण उहो ई कुकड़ आहे या ॿियो आहे। पोइ जेॾी महिल ढोलण कुकड़ खे ॾिठो त चईं त उस्ताद जलाल चांडीअ साहिबु वाक़ई कुकड़ इहो साॻियो ई आहे, उहो ई कुकड़ आहे। पोइ वरी कुकड़ खणी आयो। पोइ दोस्तो जेको आहे ढोलण चांडियो खणी वञी कुकड़ खे वेड़ायईं। पोइ उस्ताद जलाल चांडीअ खे ॾुख थियो। पोइ वरी ढोलण चांडियो चयो हाणे ठीकु आहे, हीअ कुकड़ जेको आहे उस्ताद खे वापसि था कयूं। पोइ मोरे में आयो ऐं अनलण चयो इनखे। पोइ कुदरत जे वेठा हुजूं होटल ते त पोइ हुते अनलण बि अची वियो ऐं मास्तर बि अची वियो। पोइ हुन अनलण चयो भाउ असां 5 मेल जेके हिन सां विड़हाया आहिनि, मूं विड़हाया आहिनि। जॾहिं उस्ताद जलाल चांडीअ खे इहा ख़बर पई विड़हाइण वारी त पोइ मास्तर चयो अदा मूं दोस्त खे शइ ॾिनी आहे, वापसि न वठिबी आहे। वरी खिलंदे चयो मास्तर त बाबा निकाह में शइ ॾेई माई वापसि थोरी वठिबी आहे, मुंहिंजे जलाल सां यारी अहिड़ी हुई, इहो निकाह जो मतिलबु आहे। हुन चयो बाबा मूं ॾिनी उस्ताद जलाल चांडीअ खे, हाणे पाण ॼाणो तव्हांजी मर्ज़ी आहे, हाणे मुंहिंजो अलाह हाफ़िज़ अथई, मुंहिंजी अमानत तव्हांखे आयल आहे, इहा मूं उस्ताद जलाल खे ॾिनी, अॼु बि ॾिनी, ता क़यामत तक जेसिताईं ज़िंदा आहे जीअं वणेसि इहा उस्ताद जलाल चांडीअ जी रहंदी, हिन में मुंहिंजो को बि हक़ कोन्हे को। दोस्तो अॼुकल्ह अहिड़ा दोस्त अहिड़ा यार किथे आहिनि। अॼुकल्ह हर माण्हू मतिलब जो यार आहे, जंहिंमें मतिलबु आहे त उहो साईं साईं कंदो आहे, जंहिंमें मतिलबु न आहे त उहो साईं साईं करण बि छॾे वेंदो आहे। दोस्तो अनलण ईअं मास्तर बि हो पर हुनजी उथी वेठी चाचा ग़ुलाम हुसैन ॿुधायो त तमामु घणी हूंदी हुई। चाचा ग़ुलाम हुसैन ॿुधायो त इहो दिली यार हो उस्ताद जलाल चांडी साहिब जो। पोइ दोस्तो कुकड़ जहिड़े विड़हाइण जो ॿुधाईं त उस्ताद जलाल चांडी खे थोरो मिड़ी हुन सियासी जो जेको आहे ॾुख थी पियो। पोइ संदसि ढोलण खे चईं त बाबा तूं जेके हिन कुकड़ खे विड़हाए न, पर तूं जेको आहे हिन जा बचा कराए शौक़ जे हिसाब सां पारबो आहे, हिन पखियुनि सां मोहबत कबी आहे। त दोस्तो इहो मशहूरु वाक़ियो हो ग़ुलाम हुसैन चांडीअ ॿुधायो असांखे, जेको उस्ताद जलाल चांडीअ जो सालो बि हो ऐं वेझड़ो माइट बि हूंदो हो। दोस्तो इहो किसो सोनी कड़ी वारे कुकड़ जो, जेको
अल्लाह ने हिंगोरे साहब उस्ताद जलाल चांदे खे गिफ्ट में ॾिनो। दोस्तों अगर ही वाक़ियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक कमेंट करे सब्सक्राइब करे असां चैनल खे न विसारींदा। दोस्तों असां अहिड़ा नवा वाक़िया ऐं अहिड़ा सुठियूं कहाणियूं तव्हांखे हिन चैनल ते मिलंदियूं रहंदियूं। उमेद त तव्हांखे ही वाक़ियो पसंदि आयो हूंदो। अगरि ही वाक़ियो पसंदि अचे त पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे कमेंट ज़रिए राय पंहिंजी ज़रूरु ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह अॻी वीडियो में गॾु। महिरबानी दोस्तों।